अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, मुतल्लका उहा औरत जंहिंजी तलाक थी चुकी है, इन जी इद्दत जॾहिं त तलाक जे थोड़े ॾींहं पुठियां अल्लाह ताला इन औरत खे औलाद सां नवाज़ें, हाणे इन जी इद्दत कोरो रहंदी। तलाक हिकिड़ो उहो कमु आहे जेको नापसंदीदा आहे, इन जे बावजूदि कोर्ट कचहरी में वञिणो, केस कॿाड़ा करणा, वेड़ झगड़ो करणो, फांदा फूंदी थिए, तंहिंथी बहितर इहा आहे जे घर नथो हले त तलाक ॾेई सघो था। अने तलाक जे तरीक़े ते अचे, पहिरीं सम्झायो खपे, इन जो विछाण अलॻि कयो खपे बिस्तर, पोइ थोरी सख़्ती कई खपे वग़ैरह वग़ैरह, जेको शरीयत जा स्टेप आहिनि। तव्हां पण घर नथो बनी सघे, हली सघे, त शरीयत तलाक जी इजाज़त ॾिने आहे। अने तमामु हुकूक, तमामु नियम निज़ाम, तंहिंजे तहत तलाक ॾेई सघूं था। तलाक थी वई, तंहिं पुठियां इद्दत आहे, इद्दत 3 महीना आहे। हिकिड़ी आयत में आयो त सलासत कुरू 3 बाक़ियूं तुहर, अने ॿई आयत में आयो त उहे औरतूं जेको माहवारी थी महरूम आई, उन लाइ करे 3 महीना, ले दे कर 3 महीना इद्दत आहे, तंहिं पुठियां ॿई निकाह करे सघे थी। पण ही मसइलो अहिड़ो आहे जे तलाक पुठियां थोरे ॾींहं में बच्चो जनमियो, हाणे इन जी इद्दत केतिरी आहे, इन मथे 3 महीना इद्दत न आहे। तलाक मतिलबु सूरत तलाक, तंहिंजे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो, व उलातुल अहमाल अजलुहुन्न अन यज़अन हमलहुन्न। 4 नंबर जी आयत आहे सूरत तलाक जी। हमल वारियूं, उन जी इद्दत इहा आहे, रज़ा हमल थी वञे, जिन ॾींहुं बच्चो जनमियो उन ॾींहुं इन जी इद्दत पूरी थी वई। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।